अस्सलाम वालेकुम, वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया छाला खुशाउत भी सही है। हाणे पाण ऑफिस एसोसिएट जो टेस्ट कंडक्ट कयो IBA वारनि हाई कोर्ट लाइ, हुन जो पाण 48 नंबर प्रॉब्लम कंदासीं। हीअं आहे आख़िरी प्रॉब्लम आहे, हिन खां बाद वारा या हिन खां पहिरियों वारा प्रॉब्लम ऑलरेडी अपलोड थियल आहिनि। ठीकु आहे, उहो बि तव्हां प्ले लिस्ट में ॾिसी सघो था। IBA जी हिकु पूरी प्ले लिस्ट IBA जी मैथ जे नाले सां, हुन में डिफरेंट IBA जे टेस्टनि मां मैथ जो पोर्शन सिर्फ़ु सोल्व थियल आहे। ठीकु आहे, बिस्मिल्लाह करे सोल्व कयूं था। हिन में पहिरियों जेको आहे ही मतिलबु क्वेश्चन आहे जेको पास्ट पेपर में आयो, बाक़ी मिसाल आहे जेकी पाण ॿई कंदासीं इंशाल्लाह, ऐं टी बि कंदासीं। ठीकु आहे, हिन में पाण छा करिणो आहे, इफ़ एफ ऑफ एक्स बराबरि आहे मॉड एक्स स्क्वायर माइनस 50, ही मॉड में पाण खे वैल्यू मिलियल आहे। वाट इज़ द वैल्यू ऑफ एफ ऑफ -5, जेकॾहिं ही पाण खे फंक्शन मिलियल आहे ऐं एफ ऑफ -5 ही हुजे त पोइ इन जी वैल्यू छा थींदी, एफ ऑफ एक्स जी पोइ वैल्यू छा थींदी, ही पाण खे मालूम करणो। सफ़ा 16 पाण सभिनी खां पहिरियों फंक्शन लिखी वठूं। ठीकु आहे, ऐं ही छा आहे, जेकॾहिं एक्स जी जाइ ते पाण वटि -5 हुजणु त पोइ छा कंदासीं, कुझु न आहे करिणो, एक्स जी जाइ ते ख़ाली -5 पुट करे छॾंदा आहिनि। ये एक्स जी जाइ ते -5 लिखियासीं, इन जो स्क्वायर कयोसीं -50 वरी मॉड। हाणे -5 जो स्क्वायर छा थींदो, स्क्वायर करण खां पोइ निशानी ख़तमु थी वेंदी ऐं ही 25 थी वियो, 5 5 25 ऐं ही 50। हाणे ॾिसो बचिया छा जा, वधीक छा जा आहिनि, माइनस जा आहिनि, त 25 बचिया माइनस जा। ठीकु आहे, बाक़ी छा हूंदो आहे, माड में भले प्लस जा हुजनि या माइनस जा, माड छॾाइण खां पोइ छा जा थी वेंदा आहिनि, प्लस जा थी वेंदा आहिनि। ठीकु आहे, हिते माइनस जो आहे, बाक़ी माड खां पोइ ही छा जा हूंदा, ही प्लस जा हूंदा। 25 बि पंहिंजो जवाबु आहे, जेको ऑप्शन नंबर बी आहे। सफ़ा 16 आहे नी, मतिलबु इन में ॻाल्हि जेकी सम्झण वारी आहे हू ही आहे त बाबा वैल्यू पुट करणी आहे एक्स जी जाइ ते, हुन खां पोइ त माड में जेको बि जवाबु अचे माइनस में हुजे त पोइ बि हुनजो जवाबु प्लस में हूंदो। मतिलबु माड छॾाइण खां पोइ, माड खां जीअं ॿाहिरि कढंदासीं, जेकी निशानियूं आहिनि हिननि खे पाण माड चवंदा आहियूं, हिन खां जेकॾहिं ॿाहिरि कढंदासीं मॉडुलस या माड ॿाहिरि कढंदासीं त हू प्लस जा थी वेंदा, ही माइनस जा या प्लस जा थी, ऐं जेकॾहिं प्लस जा हूंदा त पोइ बि प्लस ई रहंदा। ठीकु आहे, हिकु ॿी मिसाल करे वठूं। हिन में एफ ऑफ एक्स छा जे बराबरि आहे, x³ + 30 ऐं जेकॾहिं एफ ऑफ -3 हुजे त पोइ छा जे बराबरि हूंदो। फ़र्क़ु छा आहे, हिन में पावर जेकी आहे हू आड आहे, मतिलबु 21 में आहे, त हिन में माइनस जो चक्कर थींदो। पुट कयूं एक्स जी जाइ ते -3 हिन जो क्यूब प्लस में 30। ठीकु थी वियो, हाणे टिनि जो क्यूब छा थींदो, टिनि खे मतिलबु 3 भेरे ज़रब कयूं, टिनि सां ज़रब कंदासीं त 9 थींदो, 9 खे 3 सां ज़रब कंदासीं त 27 थींदो ईअं। ठीकु आहे, हीअ 27, बाक़ी हाणे ही माइनस जा 27 थींदा, छो जो पावर जेकी आहे हू पाण वटि आड में आहे, 21 में आहे। 21 में जॾहिं पावर हुजे त हुनजो जवाबु जेको आहे हू माइनस में हूंदो 27 ऐं प्लस जा 3। ठीकु थी वियो, हाणे हिते बचिया छा जा, वधीक छा जा आहिनि, प्लस जा आहिनि, त 3 प्लस जा बचिया। हाणे हिन जो जवाबु जेको आहे हू 3 ई थींदो, ही एफ ऑफ एक्स -3 ही जवाबु। ठीकु आहे, हाणे ॾिसो हिते जेकॾहिं 3 प्लस जा आहिनि त उनखे साॻ ई प्लस में ई रखियो आहे, ऐं जेकॾहिं माइनस जा हिते आहिनि त उनखे बि प्लस में, मतिलबु फाइनल जेको जवाबु थींदो उहो प्लस में ई थींदो। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कम न पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।